बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम दरिया न्यूज़ जे प्रोग्राम लाड सां गॾु आहियां आकिब नसरानी। नाज़रीन, अॼु ही प्रेस क्लब जे ॿाहिरां जेको एहतजाज थिए थो पियो उहो असांजे कश्मीर जी हिकिड़ी वापारी मोज़िज़ शख़्सियत आहे दीन मोहम्मद शार बलोच। तव्हांखे नाज़रीन इहो ॿुधाईंदो हलां त अॼु सुबुह जो सहरी महिल हिकु नक़ाब पोश माण्हू संदन घर में गिरिया ऐं बाद में ज़ाहिर थियो त उहे नक़ाब पोश के ॾोहारी न बल्कि पुलिस जे वेस में दहशतगर्द हुआ जेके उन्हनि जी दहशत नंढनि नंढनि ॿारनि ते हावी थी वई। मौजूद औरतूं वेचारियूं परेशान थियूं, नंढड़ा बचड़ा परेशान थी विया, मर्द तोड़े पोड़ा पका जेके उहे सभु परेशान थी विया। इहा सॼी वार्ता कीअं थी, इन सॼे में छा, इन दौरान में छा थियो ऐं कहिड़ा माण्हू गिरफ़्तार थिया, इहो सभु कुझु ॼाणूं था पिया। उन घर जो वॾो इज़त वारो कश्मीर शहर जी हिकिड़ी मोज़िज़ शख़्सियत जेको समाजी कमनि में, सियासी ऐं मज़हबी कमनि में अॻभरो रहे थो पियो, दीन मोहम्मद शार साहिबु। साईं खां पुछूं था त असुलु मसइलो आहे छा? साईं, छा मसइलो आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं, मसइलो असल इहो आहे त असांखे तव्हां साफ़ इंसाफ़ सभिनी दोस्तनि खे बि ख़बर आहे त असां शरीफ़ शारी सोशल वर्कर समाजी कारकुन आहियूं। सम्झो, मां कारोबारी आहियां, कारोबार कयां थो। तव्हांखे ख़बर उनखां असां सुता पिया, सुबुह जो रोज़ो रखी सुम्ही पिया आहियूं। सुबुह जो सुम्हण खां बाद ॾिठो आहे त सफ़ेद कपिड़नि सां माण्हू आहिनि जेके घर में घिड़ी आया अंदरि। असांजो छा मसइलो छा आहे ॿुधायो बाबा। कोई FIR आहे असांजे मथां त असांखे पोइ ॾेखारियो, असां पाण गिरफ़्तारी ॾियूं था। असांजो कोई बि कुझु 107 जो केस आहे बि असां गिरफ़्तारी ॾियण लाइ तयार आहियूं। असां साफ़ सुथरा शहरी कारोबारी ताजिर, असां कारोबार करण वारा माण्हू, असांखे छो था ईअं तंग कनि? उहा पुलिस किथां जी हुई? हाणे ख़बर लॻी आहे त ताक़ीक़ कया त चवनि था त उबाड़े घोटकी जी पुलिस हुई ऐं खबड़ान जी। घणा माण्हू तव्हांजा गिरफ़्तार थियनि? 2 माण्हू साईं। हिकिड़ो मुंहिंजो वालिद साहिबु आहे, निकाह ख़्वां आहे मौलाना रशीद अहमद शार साहिबु। ॿियो मुंहिंजो भाउ आहे, शोरूम हलाईंदो आहे, अब्दुल हकीम शार। उहे गिरफ़्तार थिया आहिनि। उन्हनि पंहिंजो पुलिस सां तव्हांजो राब्तो थियो, घोटकी पुलिस सां? त उन्हनि का केस वग़ैरह को ॼाणायो या? उहे कोई मञण लाइ तयारु न आहिनि त असां ॾे माण्हू आहिनि बि न। हाणे असां परेशान आहियूं त असांखे ॿुधायो, न तव्हां हिते FIR ॾेखारी, न को NC ॾेखारी वे, ऐं उनजे बाद माण्हू खणी आयो, पोइ बि ॿुधायो ई नथा त असांजा माण्हू आहिनि किथे, छा में खणी विया आहियो। हिकु पाकिस्तान आहे, को ॿियो मुल्क त न, या कबाइलिस्तान त न जो तव्हां खणी विया पूरे छॾियो माण्हू जेके साफ़ सुथरा शहरी। असांखे कोई हुयो बि, असांखे हिकिड़ी फ़ोन कॉल करण आहे माण्हू, हिकिड़ो पुलिस वारो मोकिलींदा, असां पेश थियूं आहे, कुझु मसइलो हुजे। शहर रहंदा 25-30 साल खां वठी असां शहर में रहूं था, कारोबार तिजारत कयूं था, पूरे कश्मीर खे ख़बर आहे। कश्मीर पुलिस इन बारे में उनजो छा चवणु? कश्मीर पुलिस सवेर असां वियासीं, तव्हां वटि कोई पुलिस या कोई तव्हां वटि आयो एंट्री वग़ैरह का आहे? चवनि असांखे ख़बर न आहे। असां कश्मीर पुलिस खां पुछियो त बाबा तव्हां जो पोइ ईअं कोई धाड़ेल खणी वञनि, कोई डकैत खणी वञनि, कोई सफ़ेद पोश खणी वञनि, पोइ कीअं ख़बर लॻंदी केरु खणी वियो? तव्हांखे जॾहिं ख़बर बि न आहे, इन शइ जी न तव्हां वटि कोई एंट्री थियल आहे, न की चवनि असां वटि एंट्री बि कोन्हे, असांखे ख़बर ई न आहे। असांखे जवाबु ॾेई मोटाए छॾियूं, न ॿुधाइनि था, कोई ॿुधाए नथो त माण्हू तव्हांजा किथे आहिनि। नाज़रीन, तव्हां भाई दीन मोहम्मद, मां अॻु में ई चई चुको आहियां त कंहिं तारीफ़ जो मोहताज न आहे। मूंखे हैरानगी थी त कश्मीर पुलिस खे इहा ख़बर ई कोन्हे जो संदसि हद में हेॾो सारो वाक़ियो थी वियो आहे ऐं 2 माण्हुनि खे जेका उहा पुलिस खणी वई आहे, जेका पुलिस बि मुबैना तौर ते घोटकी जी ॼाणाई वञे थी पई। हाणे इहा बि ख़बर कोन्हे त उहा घोटकी जी पुलिस आहे या न आहे। जेको निकाह ख़्वां बुज़ुर्ग हस्ती जेका रशीद अहमद, पंहिंजो मौलाना रशीद अहमद साहिबु जेके जंहिंखे अगवा मुबैना तौर ते अगवा कयो वियो आहे, उनजो हिकिड़ो ॿियो फर्ज़ंद बि मूंसां मौजूदु आहे। अचो त उनखां पुछूं था संदन छा चवणु आहे। जी साईं, छा मसइलो? साईं, मसइलो इहो आहे, असां रोज़ो रखी सुम्हिया आहियूं त पुलिस इहा आई आहे त अची करे दरवाज़ो खड़कायो बि नथासीं। सुबुह जो टाइम हुयो, बसि ईअं पई आई आहे अंदरि में ॿारनि बचनि में, ऐं उते अची करे असांजे भाउ जे मथो बीठी ऐं मुंहिंजो वालिद साहिबु बीठो हुयो। उन वालिद साहिब खे हिकिड़ी नंबर प्लेटां लथल आहिनि, गाॾी गोल्डन कलर टाइप जी आहे, उन में अंदरि उन मुंहिंजे भाउ खे विधो अथनि ऐं मुंहिंजो वालिद साहिबु जेको आहे उन खे मोबाइल में खणी करे निकिता हलिया विया आहिनि। ऐं असां थोरो बि उन्हनि खे कुझु चयो, असांखे कोई FIR आहे का ॻाल्हि आहे, असांखे ॿुधायो बाबा असां त शरीफ़ शारी आहियूं, कारोबारी आहियूं। ईअं न आहे जो को असां को ॾोहारी आहियूं या छा आहियूं, मतिलबु असां शरीफ़ शारी आहियूं। असां सां वॾी ज़्यादती आहे, असांजे ॿुधण जे लाइ को तयारु बि न आहे। ऐं असां आला अमलदारनि सां इहो चऊं था पिया त असांजा माण्हू किथे आहिनि ऐं कंहिं खणाया आहिनि, उहो असांखे ॿुधाइण लाइ कोई तयारु न आहे। थाणे कश्मीर ते विया आहियूं ऐं उते वञी करे असां पुछा कई आहे त असांजा माण्हू कंहिं खया आहिनि ऐं किथे आहिनि।
त उहे ॿुधाए बि नथा त असां वटि का बि एंट्री तव्हांजी थियल न आहे जो पुलिस ॿुधायो हुजे त असांखे हे पुलिस आई आहे, घोटकी जी पुलिस आहे, काथों जी आहे। हाणे इहा असांखे ख़बर पए थी पई त आहे को खंबड़ा पुलिस ऐं रौती पुलिस इन्हनि हमिलो कयो आहे असांजे घर ते ऐं उन में असां सां कुझु पैसा बि आहिनि, कुझु मतिलबु अहिड़ियूं शयूं आहिनि, असां उहे बाद में तव्हांखे ॿुधाए बि सघंदासीं। असां सां वरी ज़्यादती थी आहे। घर में तलाशी वग़ैरह वरिती? तलाशी वरिती अथनि, भांजड़ा कई अथनि, पेटियूं वग़ैरह पटियूं अथनि, असांजूं पैसा खणी विया आहिनि। असांजा त कारोबारी आहियूं, को पेमेंटां रखियल हुयूं आहिनि गाॾियुनि जूं परायूं, उहे पैसा बि खणी विया आहिनि। तव्हां कहिड़ो कारोबार कंदा आहियो? असांजो गाॾियुनि जो कारोबार आहे, पंहिंजो शोरूम आहे कश्मीर कंदकोट रोड जे मथां। ऐं अॼु जा न आहियूं, असां 30-35 साल खां इन ज़्यादतियुनि जे ख़िलाफ़ु असां उतो निकिरी आया आहियूं। कचे जे इलाइक़नि खां, ॾोहारियुनि खां, हिननि खां असां छॾे करे साफ़ सुथरा शहरी थी असां कश्मीर में ज़िंदगी गुज़ारणु चाहियूं था। अगरि हिते बि नथा रहण ॾियनि, पोइ हथियार खणूं, असलो खणूं, वञूं त वञूं कारे। असां त एॾी ज़्यादती छो थिए थी पई? कानूनी रस्तो वठणु सुठी ॻाल्हि आहे। असां मतिलबु असां इहो ई चऊं था, एतिरा शरीफ़ आहियूं, कंहिं पूरे शहर में तव्हां पुछा कयो त को असांजो ॾोह साबित हुजे, का ॻाल्हि साबित हुजे, पोइ बि असां पेश थियण लाइ तयारु आहियूं। तव्हांजो हाणे मुतालबो छा आहे? असांजो इहो ई मुतालबो आहे, असांजो कश्मीर पुलिस SP साहिब सां, SHO साहिब सां, घोटकी SP सां, DIG सां, IG साहिब सां, असांजो वज़ीर आला सिंध सां ऐं असांजा इहे माण्हू किथे बि आहिनि त असांखे इहे पंहिंजा माण्हू वापसि कयो। किथे बि खणी विया आहिनि ऐं उन्हनि ते नाजाइज़ अगरि कूड़ा केस मढ़िया वञनि था त उन जी ज़िम्मेवार उहे ई हूंदा। इंशा अल्लाह ताला असां इन्हनि खे प्यार मुहबत वारी ॻाल्हि इहा ई कयूं था, असांजा माण्हू वापसि कयो। अगरि न कंदा पोइ ज़ाहिर आहे कानूनी तरीक़ो असां इस्तेमालु कंदासीं। जीअं कानून असांजो अॻिते असांखे कानून जीअं चवंदो असां ओड़े हिसाब सां अॻिते वधंदासीं। कोई न असां उन में को हथियार खयो आहे, न कुझु। असां शरीफ़ शहरी आहियूं, अॻिते बि पंहिंजो शहर वारो तरीक़ो इस्तेमालु करे असांजा औलाद पढ़े थी पई, तालीम याफ़्ता आहिनि, असांजा कारोबारी आहिनि सभु। को बि अगरि तव्हां असांजो माण्हू साबित कयो ॾुआरी आहे, असां बिल्कुलु असां ॿधल आहियूं, हलण लाइ तव्हां सां तयारु आहियूं। जिथे त तव्हां चवंदव असां हाज़िर आहियूं। बाक़ी असां सां नाजाइज़ी न कयो ऐं नाजाइज़ी असां न कंदव, असांखे वञूं त कारे, असां शहर छॾे कारे वञूं, ॿियो को रस्तो बि न आहे। असां इहा गुज़ारिश कई आहे, महिरबानी तव्हां। नाज़रीन, तव्हां एहतिजाज कंदड़ शहर बिरादरी जे मौजूद माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि चवणु आहे त असां पंहिंजो जेके असांजे कचे में हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे त बिरादरियूं, मुख़्तलिफ़ बिरादरियूं उहे ॾोह कंदियूं आहिनि। असां उन ॾोहनि वारी ज़िंदगी, उन्हनि ॾोहारनि खे छॾे करे, उन्हनि जे साथ खे छॾे करे असां कश्मीर शहर में आयासीं। शहर जो रस्तो वरितोसीं त जीअं हिते असां पंहिंजा बछड़ा बि पढ़ाए सघूं ऐं इज़त सां रोज़ी बि करे सघूं। जेका रोज़ी हू 30-35 साल खां हिते कनि पिया। ऐं हिकिड़ो शोरूम आहे उन्हनि जो पंहिंजो, उनखां अलावा हिकिड़ो कश्मीर जो तमामु वॾो जनरल स्टोर आहे भाई दीन मोहम्मद जो, उहो बि तव्हां सभिनी कश्मीर शहरवासी ॼाणनि था पिया। इन संदन हुकूमत खां इहो मुतालबो आहे त जेके माण्हू अगवा कया विया आहिनि पुलिस तरफ़ खां, उन्हनि खे जल्द खां जल्द आज़ादु कयो वञे, या उन्हनि ते जेकॾहिं को केस आहे त उनखे शो करनि, जीअं हू कानूनी रस्तो अख़्तियार करे वञी करे कोर्टनि मां पंहिंजी ज़मानत हासिलु करे। इन पैगाम सां गॾु मूंखे इजाज़त। अल्लाह भाई।